दोस्तों अॼु तव्हांजे साम्हूं शमन अली मिराली जो एल्बम नंबर 28 खणी आया आहियूं ऐं इंशाल्लाह तव्हांखे ही पसंदि ईंदो। हिन जो केॾो ख़ूबसूरत क़सीदो आहे। अली मौला सुनो जिसका नहीं मौला है उसका भी अली मौला, नबी ने भेद ये खोला, हमें गदीर में बोला अली मौला। दोस्तों तो ही एल्बम 1999 जो आहे ऐं हिन जो पक्को सबूत मूं वटि पियो आहे ऐं काफ़ी दोस्तनि कमेंट्स कया त 27 एल्बम 2000 में आयल आहे, 2000 ईस्वी में। असल में आहे ईअं जो हाणे आख़िरी महीना हूंदा आहिनि न, त पोइ उन में एल्बम अची वेंदा आहिनि त उहे इश्तिहार में बि अची वेंदा आहिनि। सो इहो कमु ईअं थियल आहे ऐं हिन एल्बम 28 जो इश्तिहार मूं वटि पियो आहे। उन ते मथां 1999 लिखियलु आहे। सो उहो बि तव्हांखे मां ॾेखारियां थो। हाणे ही अख़बार मूं वटि आहे, इन में 1999 लॻियलु आहे मथां साल। असां बि इन हिसाब सां ई हलूं था त जीअं दोस्तनि खे सही तरीक़े सां ॿुधायूं त एल्बम कहिड़े साल में आयल आहे। त दोस्तनि काफ़ी कमेंट्स कया त एल्बम 27 जेको आहे 2000 में आहे, 2000 में न आहे। असल में आख़िरी ॾींहंनि महीननि जो फ़र्क़ु हूंदो आहे, या आख़िरी साल जो आख़िरी महीनो हूंदो आहे न, 12 महीनो, उन में बि अची वेंदा आहिनि त पोइ के अॻिते वधाए करे लिखी छॾींदा आहिनि। जीअं एडवांस में ईंदी आहे का शइ त सॾिबी आहे एडवांस, हे उहो कमु आहे। ऐं हिन में तमामु बहितरीनु धमालूं आहिनि। काफ़ी दोस्तनि न ॿुधा हूंदा एल्बम, छो जो धमालूं माण्हू घटि ई ॿुधंदा आहिनि, घटि ई गाननि जा शौक़ीन आहिनि माण्हू। सो हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं धमालूं आहिनि उहे तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। कमु शुरू कयूं था। हे पहिरीं धमाल आहे वहीद हकड़े जो आहे साईं, पहिरियों धमाल। हम दीवाने हैं कलंदर के, हम मस्ताने कलंदर के। उन खां पोइ आहे अली मौला सुनो जिसका नहीं मौला है उसका भी अली मौला, नबी ने। ऐं उन खां पोइ आहे गुलाम कादिर घायल जी शायरी आहे, मस्तों का नारा है हमारा है शहबाज कलंदर। ऐं उन खां पोइ आहे हो सेवाणी सरकार सिंध जी वई। उन खां पोइ आहे बी साइड में चलो चलो सेवन की गलियां घूमे। उन खां पोइ ॿियो आहे धमाल भक्त वारो मोमिन तूं पीर अली या तूं जो मौला अली या तूं जो। ऐं उन खां पोइ आहे बलोची में आहे लाल सेवाणी में आया वजो धमाल आया, नज़ाराया हैदरियानी नराया हुबदारा थई धमाला, मस्तानी दे कतारा वो लाल सेवाणी में लाया वजो नज़ाराया। उन खां पोइ आहे आख़िरी आहीं तूं लाल कलंदर साईं, मुंहिंजा सभ जा गमटार कलंदर साईं, सखी सरदार कलंदर साईं आहीं। ऐं दोस्तों एल्बम पूरो थी वियो आहे। ऐं उन में का असां खां का ग़लती हुजे, को ग़लति ॿुधायो हुजे कुझु, त कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाईंदा त हिते तव्हां ग़लती करे रहिया आहियो। ऐं अहिड़ा खोड़ सारा एल्बम आहिनि जिन्हनि जे बारे में अव्हांखे शायदि एतिरी ख़बर न बि हुजे, उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं A to Z इंशाल्लाह। ऐं जिन्हनि दोस्तनि कमेंट्स न कया आहिनि ऐं करणु चाहिनि था त उहे करे सघनि था, उन्हनि जी कमेंट्स बि शामिलु कंदासीं। तेसिताईं असांजो साथ ॾियो, महिरबानियूं लख।